शिकारपुर 12 रबिल अवल जे हवाले सां थींदड़ प्रोग्रामनि जे इंतज़ामी जाइज़े लाइ डिप्टी कमिश्नर ऑफिस शिकारपुर में गॾिजाणी कोठाई वई। गॾिजाणी जी सिदारत डिप्टी कमिश्नर शिकारपुर रहीम बख्श मेतलो SSP शिकारपुर डॉक्टर रिज़वान अहमद खान कई। गॾिजाणी सां ॻाल्हाईंदे डिप्टी कमिश्नर शिकारपुर रहीम बख्श मेतलो चयो त 12 रबिल अवल ते दुनिया जे अज़ीम शख्सियत जन्म वरितो ऐं उन ख़ुशी में असीं 12 रबिल अवल अक़ीदत सां मल्हाईंदा आहियूं। उन सिलसिले में शिकारपुर अंदर म्यूनिसिपल टाउन ऐं UC चेयरमैन के हिदायत कजे थी उन ॾींहं ते सफ़ाई सुथराई ऐं लाइटिंग जो ख़ासि बंदोबस्तु कनि। हिननि चयो त लाॻापियल म्यूनिसिपल टाउननि ऐं UC हेडक्वार्टरनि में मुनक़िद थींदड़ प्रोग्रामनि जो शेड्यूल सभिनी खे ॾिनो वेंदो। सेप्को अमलदार अब्दुल समद उन्हड़ खे हिदायत कई त 12 ऐं 13 रबिल अवल ते शहर में मुखिया जुलूस निकिरी रहिया आहिनि। उन सिलसिले में राति जो लोड शेडिंग न कई वञे जॾहिं त रद पचा जो पिणु कमु थींदो। इन करे गैस ते जो भी प्रेशर न घटायो वञे। हिननि आलमनि खे हिदायत कई आहे त दिलि आज़ारी थींदड़ तकरीरनि खां पासो कंदे तकरीरनि में नबी साईं जो शान बयानु कयो वञे। गॾिजाणी में SSP शिकारपुर डॉक्टर रिज़वान अहमद खान चयो मोहरम जियां मुखिया जुलूसनि समेत ज़िले अंदरि सभिनी प्रोग्रामनि खे सिक्योरिटी फराहम कंदासीं। उन सिलसिले में अॼु खां चेकिंग जो सिलसिलो तेज़ कयो वियो आहे। इन चयो त ज़िले अंदरि थींदड़ प्रोग्रामनि जो तफ़सील SHOs खे मोकिलियो वियो आहे। गॾिजाणी में DSR मुमताज़ अहमद चयो त असां पहिरीं रबिल अवल खां रेंजर्स तैनात करे छॾी आहे जॾहिं त मुखिया जुलूस सां बि 2 रेंजर्स मोबाइलूं ऐं 2 मोटरसाइकिलूं गश्त कंदियूं जॾहिं त पुलिस सां गॾिजी स्नैप चेकिंग जो सिलसिलो शुरू करे छॾियो आहे। गॾिजाणी में मरकज़ी नायब अमीर जमायत अहले सुन्नत सूबा सिंध मौलाना शफ़ीक अहमद कादरी चयो त पहिरीं रबिल अवल खां सरकार जी आमद जा प्रोग्राम शुरू आहिनि जॾहिं त शिकारपुर शहर में हिन महीने दौरान 40 खां मथे प्रोग्राम थींदा। हिननि चयो त 12 ऐं 13 रबिल अवल ते मुखिया प्रोग्राम कया वेंदा जिन में 12 रबिल अवल ते 3 बजा हाजी लतीफ़ शाह खां फ़खरुल्लाह शाह जे मज़ार ते जुलूस पहुचंदो जिथां ॿिया जुलूस बि गॾिजी सर्कुलर रोड खां थींदा लखीदर जामिया मस्जिद पहुचंदा जिथे मगरिब खां पोइ मरकज़ी जलसो मुनक़िद कयो वेंदो। रिपोर्ट नवी सुमरो शिकारपुर।